अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, उम्मीद है तव्हां ख़ुशि हूंदो हिन ईद जी ख़ुशियुनि में पंहिंजनि ॿारनि बचनि सां। ऐं मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनि दोस्तनि खे, मुंहिंजे ॾिसंदड़नि खे, मूंसां प्यारु कंदड़ दोस्तनि खे हिन ईद जे पुरमसरत मौक़े ते दिली ईद मुबारकबाद। ऐं दोस्तो अर्ज़ु आहे त मुंहिंजो चैनल आहे वाह जो म्यूज़िक, इहो लॉन्च कयो असां। हीअ नयूं नयूं वीडियो बि इन ते लोड आहिनि, असांजो हिन ईद जा कुझु वीडियोज़ इन ते लोड आहिनि, फेसबुक ते बि छॾिया आहिनि। तव्हां ॾिसो, असांजो चैनल सब्सक्राइब कयो, तव्हांजी हिमत अफ़ज़ाई जी ज़रूरत आहे। ऐं इंशाअल्लाह ॿिया एल्बम वटि थियल आहिनि। सुरैया सुमरो जो एल्बम आहे, सोनिया सुमरो जो एल्बम आहे, नई सुरैया, सवेरा सुमरो ऐं रुखसार अली, इन्हनि जा एल्बम ऑडियोज़ तयारु पिया आहिनि। ऐं फ़ाइज़ा अली जो एल्बम, उनजी बि कलेक्शन आहे, उहो बि तयारु थींदो इंशाअल्लाह। ईद खां पोइ उन्हनि जा शो थींदा। तमामु वाह जो म्यूज़िक प्रोडक्शन तरफ़ां हीअ असांजो चैनल आहे। जेके बि असांजी वीडियोज़ ईंदियूं नेक्स्ट टाइम सभु हिन ते असांजो लोड थींदो, अपलोड थींदो, तव्हां ॾिसो। ऐं इंशाअल्लाह असां हिनखे वर्ल्ड लेवल ते खणी वेंदासीं यूट्यूब ते। तव्हां दोस्तनि जो सहकार जी ज़रूरत आहे। अल्लाह कंदो त इहा कामयाबी असांखे नसीब थींदी तव्हांजे तवज़ो सां। उमेदु आहे त तव्हां असांजो साथ ॾींदा हर ॻाल्हि में। इंशाअल्लाह वरी ईद खां पोइ इन्हनि शोनि में वरी इकठे हूंदासीं। तेसिताईं अस्सलाम वालेकुम, ख़ुदा हाफ़िज़।